बारो समझी वियो त हिन लफ़्ज़ जी माना छा आहे? हा हा ॿार बि सम्झी विया ऐं आउं बि सम्झी वियुसि। बाबर साईं तव्हां अचो अचो वियो। मां वेहण कोन आयो आहियां। बाक़ी छाजे लाइ आयो? मां तुंहिंजी शरारत ॾिसण आयो आहियां। शरारत? पर कहिड़ी शरारत? तूं जेका बि शरारत करीं पियो मां सभु सम्झां थो। तूं ॿाहिराड़ी जा ॿार पढ़ाए तूं मुंहिंजे साम्हूं बीहारींदे? न बाबला, मुंहिंजी इहा मजाल। मां त हितां जे ॿारनि खे पढ़ाए लिखाए डॉक्टर ऐं इंजीनियर बणाइणु चाहियां थो। हाँ ही डॉक्टर ऐं इंजीनियर थींदा पोइ मूंखे सलाम केरु कंदो? अरे रब, तव्हांखे सलाम करण जे लाइ तव्हांजा वाठा ई खोड़ आहिनि, पर हिननि खे त पढ़णु ॾियो न। बस बस सुभाणे तूं ऐं तुंहिंजा ॿार हिते आउं न ॾिसां। पोइ बाबला तव्हां ई ॿुधायो त आख़िर ही ॿार किथे पढ़ंदा? तूं ऐं तुंहिंजा ॿार वञी धूड़ पायो। सुभाणे खां वठी हिन स्कूल में मुंहिंजूं मेयूं ॿधबियूं।